लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी ऐं मूंसां गॾु आहे सेठ हुसैन मेमण जेको मेला कमेटी जो हींअर शाह हक़ीक़ जे मेले ते सदर चूंडियो वियो आहे। सभ खां पहिरीं असां सेठ खे मुबारक ॾींदासीं। सेठ तव्हांखे मुबारक हुजनि ऐं असांजूं दुआऊं त अला कंदो त सेठ मथी लेवल ते सदर चूंडबो, सिंध लेवल ते, सिंध खां पोइ पूरे पाकिस्तान जे लेवल ते सदर चूंडबो ऐं असां हींअर मौजूदु आहियूं नाना ग़ुलाम अली शाह गिरनार सुर्ख बुखारी जे मेले में। ऐं अॼु असां तव्हांखे ॾेखारींदासीं चोथों मलाखड़ो ऐं तमामु बहितरीनु हिते मलाखड़े में पहलवान बि आयल आहिनि ऐं मलाखड़ा बि थिया बहितरीनु। ऐं तव्हांखे असां यूट्यूब ते, फेसबुक ते, टिकटॉक ते क्लिप ॾेखारींदासीं मलाखड़े जा। ऐं हाणे असां मलाखड़े तरफ़ हलंदासीं ऐं मलाखड़े खां पहिरीं तव्हांखे थोरो असां दुकाननि जो दीदार कराईंदासीं ऐं वॾियूं महिरबानियूं असांजे सेठ जूं जंहिं क़ीमती टाइम असांखे ॾिनो ऐं वॾियूं महिरबानियूं। हाणे मलाखड़े तरफ़ हलंदासीं। मुगल बिना मेलो करो, शीदिन बिना मेलो करो। जे मलाखड़े में शीदी न त मला होली ना है। अज पहलवान ट्रैक्टर शीदी पहलवान सजाद लुंड वरी मेहरबानी जावे चंद भट्टो लाखो आई महमूद 10 साल जी मेहरबानी महमूद खान जिन मेले में वड़ा किरदार वरी मेहरबानी दोस्तन जो पहलवान शीदी वाह शीदी चले वाला वाले शीदी दे वाला हारे ट्रैक्टर शीदी वाह ट्रैक्टर वाह हारे लुंड दे वारो हारे लुंड वाह लुंड तो जो जानी हारे लुंड तो जी मस्ती वाले ट्रैक्टर तो जी सोरी ट्रैक्टर शीदी डाले पहलवान वे सदा मला आया अच्छा करे वो मानो शौकीन मला होने से क्या होशियारी सैयद याद शाह सही भीते मानो होने के सब क्या है ऐसे लीडर को गरम नथी लगे ताली ताली है लुंड सबर करो हमें भले गंद करो इन वक्त इंतहाई काबिले एहतराम इन मेले में हर कदम कदम ते साथ दींदड़ इन मेले में वडी मेहनत कंदड़ जंहिंमें बाकायदा सवे मेहमान उन माण्हू ॾे अचनि था सवे मेहमान उन माण्हू ॾे अची मेहमान नवाज़ी उन्हनि जी कंदो आहे। हिन मेले में इंतहाई काबिले एहतराम असांजो अॻूणो चेयरमैन मोहतरम जनाब कादिर बख्श लाखो साहब पोतान ऐं उन्हनि सां गॾोगॾु मोहतरम जनाब पीर ऑफ जानू साईं बचल शाह पोतो असां उनखे दिलि जी गहराइनि सां भलीकार ऐं ख़ुशामदीद चऊं था। ऐं मोहतरम जनाब असांजे हिते जे इलाइक़े जो जानी मानी शख्सियत मोहतरम जनाब नूर मोहम्मद खलीफ़े साहब जिन जा जानशीन फर्जंद सज्जाद साहब पोतान असां उन्हनि खे दिलि जी गहराइनि सां ख़ुशामदीद ऐं भलीकार चऊं था। ऐं उन्हनि सां गॾोगॾु माफ़ कजो अदा दीदार हुसैन खलीफ़ो जेको असांजे पंहिंजे दोस्तनि गॾु वेठो आहे असां उनखे बि भलीकार ख़ुशामदीद चऊं था। ऐं डॉक्टर मीर मोहम्मद सल मलाखड़े मौजूदु आहे असीं उनजा थोरा त उनखे बि भलीकार ख़ुशामदीद चऊं था। अहिड़ा पहलवान नंढो तरस पहलवान ख़ुश्क ऐं मोहतरम जनाब अली हसन बर्ज साहब खे बि असीं भलीकार ख़ुशामदीद चऊं था। अहिड़ा पहलवान तरस पहलवान ख़ुश्क वरी महिरबानियूं साईं हुसैन मेमण जो 500 रुपया नाम ॾिनो असांखे उनजी दोस्तो मलावड़े ख़तम थियण पर मिठाई खाइजो जंहिंजो भलो दुकान वार ख़ुश्क आहे। वॾेरो मोहम्मद खान जोशे साहब जिन मलावड़े पेतान असां उनखे बि भलीकार ख़ुशामदीद चऊं था। हिन वक़्तु मुस्लिम मेले पेतान आयो दोस्तनि वरी महिरबानियूं पहलवान ख़ुश्क पहलवान तरस वाह ख़ुश्क आहे जे ठगा कयो तरस खे इनाम में पहलवान ख़ुश्क जो क़दर करियो पहलवान सजा अली मला ऐं गुलाम मुस्तफा मला साहब जा थोरा तायो जिना या छाते मदर 1000 रुपए नाम रखियो न वरी मेहरबानी मला बिरादरन जो मेरे बल पहिरीं मुक़ाबले सकता वारे लुंडवा असां मोहतरम जनाब अता अबू इस्माइल सर साहब जी खे असीं भलीकार ख़ुशामदीद चऊं था। हिन वक़्तु असांजे मुर्शिद मेले पितान ऐं मोहतरम जनाब मोहम्मद सलीम बर्ज साहब जी महिरबानियूं हिन मुर्शिद मेले पितान मोहम्मद सलीम बर्ज वाले शीदी है लगे ताली ताली
4000 रुपये पहलवान से मुकाबलो 4000 रुपये लोगों जानो खुदा का खेत थी तो उसी के मारू तो भला वो डिसाइड गया होशियारी है रे लुंड वाह सजा दुआ वो सदा मला ये थोड़े किलो जो चावल चला रे चाचा ने वही रो सदा ना वेट वे मेरे मला के फिटाने जी सटाना दियो करे तो चोरो वही रो मेहरबानी करे होशियारी पहलवान अरे चाचो खनिस चाचो खनिस ओ चीती ओ मंजूर भट्टी पहलवान को मला मंजूर भट्टी अते पहलवान के बलिका खुशामदी जोंदा गुलाम अब्बास अल्लाह शोलान साजन के अति बलिका खुशामदी जोंदा सेठ कादर कलंदरी मेमर साजन के अति पारड़ी साजन के असी भलीकर खुशामदी चौथा याकत खान चंद साजन के असी भलीकर खुशामदी चौथा मोहम्मद सिद्दीक बसे पहलवान सदाम मला ही मुझे नंदो भाई फरहान शाह जिसो नशादो के मुकाबले में सकतो जे कादर बख्श लाके साथ जिन जो 500 रुपया बिल है आई मोहतरम जनाब पूरे सब पंजाबी भाई पहलवान मैदान में चले अजदा रमजान की पहलवान की दिसे तई असा पेरो दफा घुरायो पहलवान सलाम कोश वाह ही सदा में पहलवान साईं जी मलकंदा है ना सदा में हां बाबा ये मलकंदा है पहलवान लो हेरा पहलवान खरो यो मल लो साईं वो असर पंजाबी है तो वो मल यार साईं रदा मला ही केरो तरीको सदर को चार थोड़ा वायरस पहलवान ओ चलो खुश के उतार डाले होला रे कपड़ा किथे गया उतार कपड़ा डाले राधा के उतार उठ तो थाने ते बोल हल उतार के अपने कर तोले हां तोले लगे मेहरबानी करे बात तुम्हें आई रे यार हो थोड़ा बिना असर दे अब्दुल्ला वाह सैयदवा हां पहला सलाम कोई के दुआ के मैदान मानो कजी कोर कराइंदा रनी में बेड़े आओ तो सबन से अपील तो करे साईं फरहान शाह के पंजे बच्चों समझी पंजे भाव समझी अबा मन थी वही वाह नाम कोश हुआ पहलवान है जो असांजे बैनुल अक़वामी तौर ते पाकिस्तान की नुमाइंदगी कंदो ही पाकिस्तान जो मायानाज पहलवान है पहलवान सलाम कोश आई उन सां गद मोहतरम जनाब नूर मोहम्मद पंजाबी पहलवान है हे बई पहलवान भला पहलवान पाकिस्तान लेवल जा पहलवान आई असांजी खुशनसीबी है पहिरियों चक्कर हिते आया विटाई सरकार कलंदर सरकार ते बाकायदा सलाम कोश जो नालो हलंदो आई इन सां तकरीबन 8-10 बसूं भरजी ईंदियूं आहिनि पंजाब मां हिन जो सिर्फ़ मुक़ाबलो ॾिसण जे लाइ अमीरनि सां गॾिजी ईंदा आहिनि ही आहे पहलवान सलाम कोश आई मुझे अमीरन से अपील है एड़े पहलवानन ते बिल जरूर थियण घुर्जे आ अपील तो करया 1000 रुपया थियो मोहतरम जनाब कादिर नशीन फर्जंद साईं रियान शाह मलाकड़े में मौजूद है साईं रियान शाह के असा भलीकार चऊं था जेका इन दरगाह जा गादी नशीन नाना शाह होशियार मल मुकाबलो सख्त बिल थियो 4000 रुपया 1000 रुपया कादिर बख्श लाखो साहब 500 रुपया दीदार खलीफो 500 रुपया मोहतरम जनाब मोहम्मद खान जोकियो साहब 500 रुपया साईं पीर ऑफ जालू साईं बचल शाह आई 1000 रुपया अदा रमजान पवर साहब जिनजा आई 500 रुपया अदा सिकंदर इनके सभई इन्हनि खे ॾीन जेको पहुची सघो था ख़ुदा जे घर जे लाइ ॾीन वञो होशियार मुक़ाबलनि ताईं सख़्तु हेॾा पहलवान सलाम कोश वाह पंजाबी ॿई भला पहलवान वाह सलाम कोश खे साईं जाचो असर ई कोन थो करे हल एॾो वॾो पहलवान आहे वाह खण हल वाह बस ताड़ी लगे यार खुदा जो कसम शी पहलवान है इनके चइबो बल पहलवान थी आयो यो पहलवान इनके सभई इनाम दियो हाणे ओ कोशाओ चढ़ियो तो क्यों न छड़ियो कोई चजी तू पेरी जे बस पेरी न कोश हलो जोड़ आयो है साईं अयाज अली शाह पहलवान जान मोहम्मद लुंड पहलवान फैसल शीदी मुस्तफा मल्ला नडड़ो उना पहलवान खुश कई दर एडा साईं अयाज अली शाह पहलवान जान मोहम्मद लुंड पहलवान बड़ी मेहरबानी आयल मेहमान असांजा मोदिस आई पाकिस्तान पीपल्स पार्टी जा रहनुमा मोहम्मद रमजान
उमर साहब की मेहरबानी सख्त मुकाबलो है पहलवान शीदी पहलवान मुल्ला जी रही बख्शीदी जो पुट है गरीब जो शाकिर है पुट जो नंढड़ो पियो पहलवान शीदी है बस बस शीदी बस हल साहब के नाम दिनो YouTube जो है मलाखड़ा टीवी जो मूंखे सभिनी नाम ॾिनो साईं ते बिला 3800 बिल थियो है साईं ते इंशाल्लाह बिल थींदो अयाद अली शाह ये तो कल 11000 बिल लो के साहब जा बिल लाइन 500 अल्लाह ने जत साहब जो 1000 रुपया इनाम है वॾे गुलाम कादिर सोलंकी जो वॾी वॾी महिरबानियूं जेको असांखे इनाम ॾेई रहियो 1000 रुपया वॾी वॾी महिरबानियूं वॾे गुलाम नबी सोलंकी जो महापंच गुलाम नबी सोलंकी साहब जी वॾी महिरबानी जेको इनाम ॾेई रहियो आहे वॾी वॾी महिरबानी कोश के नाम जो सलाम कोश जो कदर कयो पहलवान मोहम्मद कासिम परार जो वॾी महिरबानी जेको गुलाम नबी सोलंकी सां गॾु आहे हिन जानी मला आहे भी मीर मामा जी वॾी महिरबानियूं लुंड सैयद लुंड नवाब शाह जो है सैयद पट्टी जिले जो है गुलाब ला जो आई गुलाब हो सकता है पेर जो है पेरी मल्ला है लुंड है अयाद अली शाह जान मोहम्मद लुंड वाह वाह पेरी मल्ला है मुकाबला इंतहाई दिलचस्प है वाह कादर उठे की मेहरबानी उठी है मलाखड़े में पहलवान लुंड पहलवान सैयद हिकिड़ी ताली वजाए जोर सां कोश के नाम जो सलाम के वॾी वॾी महिरबानियूं जेके असांखे इनाम था ॾियनि असांखे भाईंदा आहिनि वॾा महिरबानी कुर्बाननि जूं जेके असांखे भाईंदा आहिनि चेयरमैन कादिर लाखो चेयरमैन सिकंदर लाखो साईं बच्चल शाह ऐं गुलाम नबी सोलंकी इनाम वॾी महिरबानियूं ऐं साईं मल खटे सैयद अयाद अली शाह हिकिड़ी ताली वजाए जोर सां लगे ताली सही वो पहलवान वाहिद खीरो जी आए वाहिद खीरो गुलाम नबी शीदी लाला रहीम खान पठान कदर कर मलवा के मां सभिनी सां विड़ियो आहियां पर सदाम मां साजिद लुंड मां पहलवान आजाद कयूं भलीकार था चऊं निहायती क़ाबिल एहतराम हाजी रमज़ान उमर साहब ऐं मीर एजाज कपूरानी साहब ऐं तमाम आयल मेहमान जो महिरबानियूं जिन मलाखड़े के वक्त ॾिनो आहे साईं सख्त मुकाबला मलर सो लुंडे पहलवान शीदी अगी मलर शीदी मारे थोड़ी का मुकाबला भाई भला पहलवान मलर सो मारा वाह शीदी तुझा मारा वाह लुंडे तुझा बचन शक्ति का सवाल है दर्शक के सब सही मिलते धक्का या खुश के धक्का ना मलते हां लुंडे फिरिया लुंडे के धक्का नहीं शीदी तमाम भलो मुकाबलो साजिद लुंडे होशियार बाबा कोई पहलवान टेक्टर शीदी होशियार पुट चला बस मेहमान बस शीदी बस वन सदाम भाई पिचलन 5000 खड़ी ट्रैक्टर शीदी ताड़ी लगे शीदी इनाम दो इनाम दो ट्रैक्टर शीदी के हर शीदी पर पेज गुलाम नबी शीदी आई पहलवान अली नवाज पंजाबी जो मुकाबलो है पहले जोड़ में आई हेडा पहलवान कसम खुदा गुलाम नबी शीदी कल अड़े मुकाबले ॾेखारियो जगह ते शौकीन बीठा के तारीखी सलाम कोश के मल मारे गुलाम नबी शीदी सदर लुंडम खानदानी पहलवान मैदान दे चेयरमैन जो 1000 मुद्दे हुई आए चेयरमैन कादर भाई इलाके जो साईं बचल शाह बाजी मुद्दे रखंदो चाओ पचाड़ी पगोया मुद्दे 5000 कर हाजी रमजान जो हुई हाजी रमजान और पुचरियो ने उन जो 1000 रुपया जरूरी है हाजी रमजान हाय तेरे चलो हां मस्त मस्त आया दीदी नबी तोते भाई कादर अली इन्हीं जो बिल थींदो मुते अली ऐं कादर जो इन्हीं जो मुते 500 बिल थींदो होशियार दी लगा होशियार दी
कसम खुदा जो हाणे जाने जाने में केर कोनी इथे जाओ ते रुगो पातरन में हाणे जाने 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 हाणे पंजाबी मैदान दे पंजाब ते नंढे साईं जो कदर कयो लाखे जो हेरा पहलवान साईं फरहान शाह आई सदा जो कदर कयो साईं वाहिद मला जो बिला रज़ाक मला पे सदाम सीधी दे 1000 रुपया वाहिद मला अली दोकी जो 500 मला सीधी टेक्टर के नाम सदाम के साईं अयाज शाह जो कदर कयो साईं अयाज अली शाह सख्त मुकाबला है पहलवान बस सीधी बस अल्लाह वाह 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 ये माइटर ने पीटू सीधी तो जो था अल्लाह जल वाह मुस्तफा मलावा नंडा सलाम कोश आई पहलवान नूरसन पंजाबी साईं घुमाए जो पला दे वाह वाह काबू 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 असांजो वॾे थे चाचा थे बाप थे अब्दुर्रहमान जो शकूरी वॾी महिरबानी जेके नाम ॾेरा वॾी महिरबानी पंजाबी कोई मल्ला है मुकाबले सकता है बाबा जिनकी खबर है साईं अयाज अली शाह के दिन पे दिल घणो आहे पहलवान पहलवान वाह वाह पहलवान कोश पंजाबी वाह वाह नूर हसन सलाम कोश सलाम एक मिनट सलाम कोश पंद्रो है रुस्तम पहलवान सलाम कोश घुमाए पियो पहलवान नूर हसन के सख्त मुकाबलो पोई मल्ला है इनाम 6000 है मुकाबलो इंतहाई दिलचस्प है कोश पहलवान नूर हसन और गुलाम नबी है पहलवान अली नवाज वाह 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 कोश जे ला ताड़ी बजायो कोश कंदार है कोश असांजे पाकिस्तान लेवल जो मल्ला जी बारी मुल्कन में मुकाबला कया कोश जो कदर कयो पहिरों चक्कर पुतो है पहिरों दफा पहलवान गुलाम नबी नवाज पंजाबी साईं जो कदर कयो सदाम शीदी जो कदर कयो साईं अयाज शाह जो पंजाब जो है रही यार की तैयारी कंदा हाणे कोश है मुकाबलो कंदो वाहिद खीरो सलाम कोश वाहिद खीरो मंगरार फकीर वने दो सभन के वडेरन के मुझे अपील रिपीट के सभई सज करे कदर के नाम दो बाला ने शोलारी मामन मेमन अल्लाह ने शोलारी से भाजा 500 रुपया गुलाम की शीटी दे बल्कि 9000 रिपीट कदर के जे उनके तकरीबन मुझे ख्याल में हेपा पाइट सी थी वही है कारी साई जगह चवंदा आहिनि उन्हें तकलीफ में आए कदर कयो ई खानदानी मल्ला शिवपारी रमतलाल जो आज चौथो मलाखो है ए मल पहलवान जा मुकाबला जारी है मेहमान बड़े तादाद में पहुंचल हैं हाजिर मेहरबानी साईं नालो तव्हांजो मेहरबानी चीतीरा या पंजाबी भली जोड़ी हाय महाज पंजाबी पहलवान गुलाम नबी शीदी असांजो बदरगुण राजा नज़ीर में लाखो साहब जी की वरी मेहरबानी हिन मुर्शिद में लेके था राजा नज़ीर में लाखो या शीदी हाणे अपने मन लाखो साहब जी वरी मेहरबानी अपने मन लाखो साहब वाह शीदी हका करे पंजाबी के राजा मुकाबले थे वरी मेहरबानी अपने मन लाखो साहब अली से राजा मुकाबले छठी घुमा को मुकाबले सकता जो अब्दुल वाहिद मला जो 1000 रुपया इनाम 500 रुपया गाजी खलील मेले के मालिक सिकंदर राखे साहब जो सैयद साईं 1000 रुपया इनाम असांजो बबर रोस्ट पहलवान सलाम कर दीजिए हर मन पे पहलवान जो कदर कंदो इनाम में पहलवान लूडो कदर करो हेरा वारे मला के जी मल्ला हेले मला हां मला जो कदर करे राजा आचार बड़ा करे वारे मला लखे जड़ी मल के यहां
लुंड साईं अयाद अली शाह ऐं पहलवान जान मोहम्मद लुंड पोई मल्हाए 12,000 इनाम इन्हें जोड़ दे ये वोट कराए था इंशाल्लाह ताला पहलवान लुंड ऐं पहलवान जान मोहम्मद लुंड अयाद अली शाह सख्त मुकाबलो है सैयद ऐं पहलवान सख्त मुकाबलो लुंड नवाब शाह जान मोहम्मद लुंड चलो लुंड मारे आज साईं के ते मुकाबला पे बल साईं मारे नहीं भला मल्ला लुंड है सैयदा पहलवान लुंड ऐं वाह साईं खड़ी है 12,000 वाह सैयद अयाद अली शाह ते सलाम है कल पे पलान जिक्र करो को ऐं पहलवान ऐं मुझे सभी की अपील है लुंड के भी सरे नाम जो नवाब शाह जो नाले वारो नाम अचे मज़ो थींदो सुभाणे लुंड तो नाम अचे सजा अमीर चंद के सॾ पिया कनि भाई तो होशियार थी बाक़ी इंशाअल्लाह ताला पंजाबी मैदान देख ॿिए पंजाबी खे सॾ करे बाक़ी दुआ करा उन पंजाबी के बोलिया कोई लाला रहीम के ॾिसां थो पिस्ता बाजा मां करोड़ रुपए जाम खाधा नी सब जी तो मां ॿाहिरि कढणा अदा इनाम लियो 12,000 खणी जो सैयद ऐं लुंड के कदर कयो लुंड शोरम मल्ला है भटाई कलंदर जो एवाडी पहलवान है जान मोहम्मद सैयद जो कदर कयो साईं आया शाह जो पहलवान जारी करे सलाम कोश जालो जी की मेहरबानी पहलवान जान मोहम्मद जो कदर कयो लुंड असा मेहमान है साईं के ता जानो सुजानो पर लुंड असा जो हीरे जो मल्ला है पहलवान सख्त मुकाबलो है सख्त मुकाबलो है पहलवान गुलाम नबी ऐं पहलवान अली नवाज पंजाबी गुलाम नबी शीदी ऐं पंजाबी वाह गुलाम नबी वाह गुलाम नबी हल गुलाम नबी सही आहे अंग्रेजी फिल्म जो आहे हल वाह इहो आहे गुलाम नबी शीदी वाह ये 15वीं सदी बारा साहब पहलवान गुलाम नबी जो दिल खोले कदर कयो गुलाम नबी असांजे गुलदस्त हैदराबाद जो सदर आहे गॾोगॾु ठटे ज़िले जो भी सदर आहे 500 सेठ कादर बख्श इलाके साहब ॾिना आहिनि अफजल इलाके खे हा सदाम रज़ाक कोश ऐं चेयरमैन सिकंदर इलाके साहब जो 500 हाय चेयरमैन हाजी एजाज कपूरानी साहब 1000 रुपया पहलवान सलाम है पहलवान वाहिद खीरो वाह सदाम शीदी वाह सदाम शीदी वाह सदाम में विड़िया आए पर अज ते संजा अमीर शीदी दुनिया के केड़े कुंड में रहूं पर असा उता से खाले छांजा शीदी जोड़ी आए संजे लाल जो ठटे जिले जो हीरो पहलवान है वाहिद खीरो ऐं पहलवान पंजाब सजे मुल्क जो वडे में वडो मल्ला साढ़ा 7,000 इनाम थियो कोश खीरो 7,500 पहलवान सख्त मुकाबला है पहलवान कोश सलाम कोश वाहिद खीरो अरे वाह